ॿार खे सिंधी अरेबिक लिखणी ईंदी आहे बराबरि ईअं न अचे टकर त जे हू सिंधी अरेबिक जे अंदरि खणंदा त 4 भाषाउनि जा पेपर उनखे सिंधी अरेबिक ते ईंदा माना हाणे सिंधी अरेबिक जा पेपर ईंदा माना पेपर केरु ठाहींदो जंहिंखे सिंधी ईंदी हूंदी जेको PhD सिंधी हूंदो यूनिवर्सिटी जे अंदरि उन खां पोइ चेक केरु कंदो चवंदो न मुंहिंजे ॿारनि खे मां घटि मार्कूं ॾियां उहो त चवंदो न मां फुल मार्कूं ॾियां वधि में वधि मार्कूं ॾियां फुल न चवंदुसि भई वधि में वधि जिते बि 19 हुजे उनखे एडजस्ट कंदी वञे त इहो फ़ाइदो असांजे नंढुनि जे ॿारनि खे थींदो छो जेसि ताईं असां सिस्टम में नथा मिलूं असां ॾिठो आहे असांजा कलेक्टर जे अंदरि तहसील जे अंदरि प्रांत जे अंदरि या पुलिस जे अंदरि असांजा हाई फाई जे अंदरि केर बि कान्हे अॼु बि असांजे दुकान जे मथां केरु कब्ज़ो कंदो आहे भले असांजी शइ हूंदी आहे वञी हुते पैसा ॾेई अचणा ठीकु आहे हुन कुझु पैसा ॾियणा पवंदा रुपए जा 10 पैसा ॾियणा पवंदा असांजी सुनवाई जल्दी थींदी हिते हाजी 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 करे पोइ असांजो ॿारु भले उहो कलेक्टर थिए उहो भले गोरखपुर हुजे दिल्ली हुजे हुतां हिते फ़ोन कंदो तव्हांजे लोकल हिनखे मिंट में हुनखे कंसीडर करिणो पवंदो माना हिकु ॼणो थींदो त सभई फ़ाइदा थींदा हाणे मां हिनखे फ़ोन कंदो आहियां कंहिंखे नीलेश सारंगी खे ॾिठो त रतन यार आई एम वेरी बिज़ी मूंखे सिर्फ़ु मैसेज कंदो कर जीअं मूंखे टाइम मिलंदो न मां तोखे हुनजो जवाबु ॾींदुसि ऐं पर्सनली त मां वियो मां रेडी करे कंदुसि सिर्फ़ु 3 या 4 सेकंड ॾिसां मां ॾिसां थो सुठो कमु माना हुननि खे ॾाढो कमु हूंदो आहे माना अलिखित कमु हूंदो आहे पर के रतन यार मूंखे कंदो कर असांजे हिते हिकु सोसाइटी हुई हुन मुरुम कढे जीअं तव्हां ठाहियो त फाउंडेशन जो कढी करे साइड करे रखो त तलाटी ऐं सर्कल कुझु घुरिया हुनसि न कुझु ॾिनेसि कान 50 लख रुपया फाइन लॻाई हा 50 लख रुपया एटी माना तहसीलदार में कोर्ट जे अंदरि अर्जी हो भई तव्हांखे भराइणी प्रांत जे बि हुन जे अंदरि अर्जी हो तव्हांखे भरणा माफ़ी वरी हुन खां प्रांत खां मथे सम्झो जेको ईंदो आहे कलेक्टर वटि अपील कई मूंखे उहो आया माना पहिरों कुझु ॿुधायो कान न हेॾो सुठो पैसो थियण खां पोइ मूंखे ॿुधाइनि त मूंखे यार पंहिंजे ई माण्हू मूंखे आहिनि न मां वियो मां मूंखे हुन सभु ॿुधाई छा छा कीअं 50 लख रुपया पाऊं रुपये न इहो ई कोई ॿियो हुजे हा जेका मुंहिंजो कमु बि करे हा 2-5 त खिचे हा माना एतिरो फ़र्क़ु पई सघे थो पंहिंजो हाणे ॾिसो असां सभु हाणे ज़मीनूं वधियूं इन करिणो आहे सही हुते करणी पवंदी तलाटी हुन खां पोइ तव्हांजो तहसीलदार प्रांत कलेक्टर त उन सभिनी ॻाल्हियुनि लाइ असां 26 तारीख़ हिते हिकु शिविर रखियो आहे 10 खां 11 ताईं रजिस्ट्रेशन ऐं ब्रेकफास्ट 11 खां 1 ताईं सेशन हूंदो हुन में 3 वक़्ता ॻाल्हाईंदा पोइ वरी लंच हुन खां पोइ वरी 2 खां 3 ताईं वरी 3 वक़्ता ॻाल्हाईंदा फी कान्हे सभु जेको बि नओं ऐं माण्हू ग्रेजुएशन आहिनि सभु ॿार अचनि नए वारनि खे ॿुधायो वञे भई तव्हांखे 5 साल छा करिणो आहे 12th वारे खे ॿुधायो वञे तव्हांखे 3 साल कीअं पढ़ाई करणी आहे जेके ग्रेजुएशन थी चुका आहिनि उन्हनि खे ॿुधायो तव्हांखे कीअं वठो ऐं हुनजी पढ़ाई कीअं करणी आहे इन शॉर्ट उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हाणे हिन मां त केरु कलेक्टर थियणो कान्हे पर हिन मां हिकु ॼणो कलेक्टर ठाहे सघे इहा सुठी ॻाल्हि तव्हांजे मन ते खणंदो असां हलंदे फिरंदे तव्हांजी एंटीना ते चालू रहंदी अहिड़ा जेके ॿार होशियार आहिनि उन्हनि ॿारनि खे मोटिवेशन करे होसि ताईं वठी अचो उन्हनि जे पेरेंट्स खे कन्विंस करे उन्हनि खे नागपुर कयो तव्हां हुते मोकिलियो हुते 6 महीने जी 65,000 रुपया फी आहे जंहिंजे अंदरि रहणु खाइणु पढ़ाई में 6 महीना ऐं तव्हां इहो ई तव्हां दिल्ली बॉम्बे में कंदो
10 खां 11 लखे ताईं पैकेज हलंदा ट्रेनिंग जा ये पंहिंजे उदय कनिकर पहिरियों 2 साल तो वीचार फ्री कयो हिन खां पोइ लास्ट ईयर 3rd ईयर 30,000 वधो ऐं हिन साल 65,000 छो ॾिसो दान ऐं मदद बि घणा ॾींहं केरु घणा ॾींहं ॾिबो आख़िर में सोर्सिस पंहिंजे ई हलाइणा पवंदा त उन्हनि हिन साल 65,000 रुपया रखिया 6 महीने जे लाइ 10,000 काई वॾी ॻाल्हि कान्हे एवरेज मां ख़ुदि 2 ॾींहं करे रही आहियो आहियां डांड बि एतिरो सुठो आहे असांजी हिकु नासिक जी कंपनी हुई असां हुते बि मोकिलियो उहा सेशन जी ईंदी कोई बि पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाइण वारी आहे तव्हांखे कुझु सवाल जवाब पुछणा हुजनि पेरेंट्स खे ॿारनि खे उन खे पुछी था सघनि उते जेके एक्सपीरियंस ॾियण अचण वारा उन्हनि खां पुछी था सघो उन्हनि खां तव्हांजो जेको बि डाउट आहे उहो असां खां क्लियर करे था सघूं मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी विनती आहे असां वटि सभु कुझु थी वियो आहे हाणे असांखे अंदरि पावर खपे हाणे हिते कटारिया वेठा आहिनि असांखे तव्हां छो ॾींदो त 5 साल खां पोइ 6 साल खां पोइ पावर ई न रहंदो वरी उहो ई पुस ही पावर 58 साल हुननि जी उमिरि ते हलंदी ऐं वेंदे वेंदे पंहिंजे लाइफ जे अंदरि 2-5 ॼणनि खे जे उहो मदद करे हाणे जो ठाहे छॾी त सम्झो एक थींदो वञे आहे ॾुखी ॻाल्हि पर असंभव कान्हे पहिरियों चवंदा न CA ॾाढो टफ आहे हाणे बि न टफ असांजा ॿार होशियार आहिनि उन्हनि खे ख़बर आहे पर पहिरियों बि उहो ई किताब हुआ हाणे बि उहो ई पहिरियों बि उहो ई कॉलेज हुआ हाणे बि उहो ई कॉलेज हाणे कीअं फटाफट पास था थियनि ॿार असांजा ॾाढा होशियार आहिनि ॿारनि खे असांजो किथे बि घटि ई भले उहो सॼो ॾींहुं तव्हां चवंदो मोबाइल था खणनि किथे था पढ़ंदा जेतिरो असां किताब पढ़ंदो असांखे लॻंदो आहे उहो बि किताब पढ़ंदो वो नेट ते मथां बराबरि पढ़ंदो बराबरि असांखे सवाल जो जवाबु कोई ईंदो त असां मास्तर खे ॻोल्हींदा हुआसीं ऐं हुनखे मास्तर हथ में ई आहे हिकु न 100 मास्तर अथनि लंडन वारे मास्तर जो कहिड़ो जवाबु आहे इंडिया में ऑर्डर कहिड़ो आहे फ्रेंच वारे जो कहिड़ो आहे सभु मोबाइल जे अंदरि ई आहे त असांखे जेको लॻे थो भई ॿार नथा पढ़नि ॿार पढ़नि मां ख़ुदि स्कूल जे अंदरि आहियां और पेरेंट्स न भई बच्चे नहीं पढ़ते मां बच्चे देखा क्या हाँ एवरी सैटरडे संडे पंहिंजे ॿार की कापी खोले त ॾिसो तव्हां जॾहिं एडमिशन कंदो 6 साल खां पोइ चवंदो बच्चा नहीं पढ़ता नहीं पढ़ंदे तव्हां ॾिठो ई कान्हे न पढ़ंदे तव्हां त वीचारे खे पढ़ंदे ॾिसो तो सही डायरेक्ट करो भाई टीचर नहीं पढ़ते और हमारा बच्चा नहीं पढ़ता अरे हाउ इट इज पॉसिबल टीचर भी पढ़ाएंगे ॿार भी पढ़ंदा पर असां न ॾिसंदा आहियूं ऐं हिकु इहा सभिनी जी ख़ासियत हूंदी आहे पंहिंजी ग़लती केरु ॾिसो साम्हूं जी ग़लती छॾींदी आहे पंहिंजी ॿारनि खे विश्वास न ॾेखारियो ॿारनि खे मथां विश्वास रखो हाणे असांजा ॿार ई हिकु पहिरियों 5-5 7 हूंदा हुआ त ठीकु आहे तूं न त तूं हाणे आहिनि ई हिकु 2 सॼो ॾाढो मज़ा हुन मथां त असांखे हुननि खे 26 तारीख़ हिकु ॼणो हिकु एतिरो ई कमु बाक़ी कोई वॾो कमु कोन्हे भले उहो 10 जो हुजे 10 जी परीक्षा थी वञण वारी आहे ऐं 12th जी परीक्षा 26 खां पहिरियों परीक्षा उन्हनि खे जेके पेपर आहिनि उन्हनि जो जेको पढ़ायो कुझु मां वीडियो मोकिलियां थो वीडियो पर मूंखे ॿुधायो छोकिरो उन खां पोइ हिकु बि ट्राए कयो छो इहो जेको बि हू डिग्री खणी ईंदा दैट इज़ द एडिशनल हुननि जे लाइ उहो एडिशनल आहे हिकु एडिशनल एक्सपीरियंस आहे एतिरो मां तव्हां खां त माल थी वियो आहे जीअं पावर घर जे अंदरि सेठ आहे हाणे साहिब खपे इहो प्लान कयो घर में हिकु सेठ हिकु साहिब अचणु ॾाढो ज़रूरी आहे अॼु साहिब हूंदो असांजे जेके नमूने बि कमु आहिनि उनजे फ़ोन सां उहे सभु कम बि कंदा थी वेंदा आहिनि त असांखे जेके नमूने बि कमु आहिनि
ये सीए भी घणा संभाली था ऐं घणनि ॼणनि खे संभाली था तो तव्हांजो बि आंकड़नि जो खेल आहे तव्हां घणा आंकड़ा विच उते कंदो आख़िर में कम पावर ई अचिणो आहे असांजो जेको हुन तरफ़ ध्यानु न ॾियो आहे बसि मां तव्हां सां इहो रिक्वेस्ट कंदुसि अने पावर जे अंदरि अचणु ॾाढो ज़रूरी आहे हे हिकु दफ़ो शुरूआत करण जी ॻाल्हि आहे असां मां हिकु ॼणो हिकु जिले में हिकु सिटी थी वेंदो न त पाणे हुन पुठे ॿार ॾिसो हुनजो आइडल थी वेंदो पाणे ॿार हुन वटि पोइ असांखे कुझु कमी कान्हे कोई पाणे हुनजे पुठियां पुछंदा हुनजो कीअं करिणो आहे छा करिणो आहे पाणे हुनजे पुठियां जय झूलेलाल हिकिड़ी